नाज़रीन, नसीराबाद जमियत उलमा इस्लाम तालुका नसीराबाद पारान 15 अगस्त ते एहतजाजी मुज़ाहिरे जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील हिन रिपोर्ट में। जमियत उलमा इस्लाम तालुके नसीराबाद जे मजलिस उमूमी जो इजलास थी गुज़रियो। उन में जेके असांजे तालुके में मेन इशूज़ आहिनि, जंहिंमें पहिरियों त पाणी सफ़ा कोन्हे, ज़मीनूं बंजर बणिजी चुकियूं आहिनि। जमियत उलमा इस्लाम तालुका नसीराबाद जी अमीर कारी मोहम्मद उस्मान मग़ेरी ऐं तालुका सेक्रेटरी जनरल मौलाना अब्दुर्रहमान वाहुचो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त तालुका नसीराबाद हिन वक़्तु केतिरनि ई संगीन अवामी मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर लाॻापियल इदारा पंहिंजूं ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम नज़र अची रहिया आहिनि। हिननि चयो त ज़रई पाणी जी शदीद खोट सबबि आबादगारनि जूं फसूं तबाह थी रहियूं आहिनि। बिजली जी डिघी ऐं अण ऐलानियल लोडशेडिंग सबबि कारोबार ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रही आहे, जॾहिं त अमन अमान जी ख़राब सूरतहाल सबबि इलाइक़े जा रहवासी पाण खे ग़ैर महफ़ूज़ महसूस करे रहिया आहिनि। अॻवाननि वधीक चयो त बार बार लाॻापियल इख़्तियारनि जी ध्यानु छिकाइण बावजूदि अवामी मसइलनि जो को बि मुस्तक़िल हल न कढियो वियो आहे, जंहिं करे हाणे अवामी आवाज़ बुलंद करण लाइ एहतजाज जो रस्तो इख़्तियार कयो वियो आहे। उन मौक़े ते जमायत उलमा इस्लाम तालुका नसीराबाद तरफ़ां ऐलान कयो वियो त 15 अगस्त रोज़ छंछरु सुबुह जो मुदरस जामे लालूम नसीराबाद खां पुलिस क्लब नसीराबाद ताईं हिकु परअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिंमें इलाइक़े जी बुनियादी मसइलनि जे हल लाइ मुतालिबा पेश कया वेंदा। जमायत उलमा इस्लाम जे अॻवान अवाम, आबादगारनि, वापारियुनि, नौजवाननि ऐं ज़िंदगी जे हर शोबे सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि खे अपील कई त हू पंहिंजे बुनियादी हक़नि जी तहफ़्फ़ुज़, ज़राई पाणी जी फ़राहमी, बिजली जी बहरान जे ख़ात्मी ऐं अमन अमान जी बहाली लाइ इन परअमन एहतजाजी मुज़ाहिरे में भरपूर शिरकत करे गॾियल आवाज़ बुलंद कनि।